नादरीन, सिंधड़ी तालुक़े जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 5 महीननि खां बरसाती पाणी निकाल न थियण, अटे जी क़ीमतुनि में वाधि, बदअमनी ऐं मंशात जे सरेआम विकिरे ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टी ऐं एक्शन कमेटी पारां मुख्य चौक खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई। उन ई हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे शाहजहान शर। सिंधड़ी तालुक़े में 5 महीननि खां बरसाती पाणी निकाल न थियण, अटे जी क़ीमतुनि में हथरादू, महांगाई, बदअमनी ऐं मंशात जे विकिरो ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टी मीरपुर ख़ास एक्शन कमेटी सिंधड़ी पारां एहतिजाजी रैली कढी वई। उन मौके ते अॻवाननि आवाज़ टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त गुज़िश्ता अगस्त खां बरसात जो पाणी अञा ताईं 3-4 फुट बीठो आहे ऐं उन जी निकाली न थी सघी आहे, छो जो कुदरती लंघ बंदि कया विया आहिनि, जंहिंजे करे असांजो पीढ़ियल तबिको वधीक पीढ़िजी वियो आहे। त अटो जेको बुनियादी तौर ते हर माण्हूअ जे लाइ ज़रूरत आहे, उन जो जेको अघु एतिरो त घाटे तोड़ कयो वियो आहे जो हुई असांखे हिते 70 रुपया किलो मिले पियो, जंहिंजो सरकारी अघु 48 रुपया किलो। कुदरती जेके लंघ आहिनि उहे बासर माण्हुनि जे हवाले सां बंदि कया विया आहिनि। ग़रीबनि खे हथरादू जेको आहे सो ॿोड़ियो वियो आहे। उन खां पोइ असांजी तइलीम तबाह आहे ऐं असांजे सिंधड़ीअ में मंशियात जेका आहे उहा आम आहे। त इन जो सभिनी जो जेको रस्तो ऐं पेरा जॾहिं खणिजनि था त इहे इन्हनि में मुलविस जेके माण्हू आहिनि उहे बासर आहिनि। असीं पुरदोर मुतालबो कंदासीं हिते जी इंतिज़ामिया खां ऐं वस वारनि खां त महिरबानी करे असांजे स्कूलनि खे हलायो वञे, ही अॾा बंदि कराया वञनि जेके मेन पुड़ीअ गुटका ठाहिण वारा आहिनि, जेके पुलिस जी सरपरस्ती में हलनि पिया, ऐं कुदरती पाणीअ जा लंघ बहाल कया वञनि। तइलीम जो इशू आहे, सिहत जो इशू आहे, रोड रस्तनि जा इशू आहिनि, इहे मुकमल तबाह आहिनि। तइलीम तबाह ऐं सिहत तबाह, रोड मुकमल ख़तमु आहिनि। लिंक रोड वञो ॾिसो त हालत लॻी पई आहे, माण्हू ॿाहिरि निकिरण लाइ परेशान आहे, बीमार परेशान। बरसाती पाणी सिंधड़ीअ में जेको बीठो आहे 5-6 महीननि खां, उहो निकाल न थियो आहे। माण्हू हितां जा परेशान, फ़सुल न खाए सघिया आहिनि। ॿियो सिंधड़ीअ में मंशात फिरोशी जो जेको आहे वॾो आज़ार आहे, नौजवान नसुल तबाह थी रही आहे ऐं उहा जेकी मंशात आहे उहा पुलिस जी सरपरस्तीअ में हली रही आहे। पुलिस मंथलिन एवज़ जेको आहे ज़हर खपाइण जी इजाज़त ॾेई छॾी। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त सिंध यूनाइटेड पार्टी मीरपुर ख़ास ऐं सिंधड़ी एक्शन कमेटी पारां निकितल रैलीअ जा समूरा जाइज़ मुतालबा मञिया वञनि। कैमरामैन शाहज़मान सां गॾु शाहजहान शर, आवाज़ टीवी न्यूज़, सिंधड़ी।